साहब डॉक्टर सतार की चीनो बंदक से खलक ना खिदमत के डॉक्टर नाजिया एफआर दर्ज कपबो छा थो चवी? डॉक्टर साहब तव्हां ॿुधोसि, असांखे त ॿुधी ॿुधी मलेरिया थी वई आहे सफ़ा। अबू डॉक्टर साहब जुल्म करेसि, भलो माण्हू आहेसि, माण्हुनि जी खिदमत करेसि, डॉक्टर जे मथां एफआर न कटेसि। मिठाई तुंहिंजी थी जबल। ख़ैरात मरेव कदरदानोस मेह पई विया मई माट कर सब ने खबर कना जोशन जबल खुदा खे मुंहिंजी यार डॉक्टर सां निबरणो ॾे। छा निबरंदव? साहब मां पूरी ईमानदारी सां चवां थो त मुंहिंजे क्लिनिक ते हमलो थियो आहे। मां अगवा थींदे थींदे बची वियो आहियां। तव्हां वटि कटियल एनसी इन ॻाल्हि जो सबूत आहे। तव्हां भले सरदार जे चवण ते हलो, पर कॾहिं कॾहिं सूबेदार साहब पढ़ियल लिखियल माण्हू ते बि एतबार कंदा कयो, उन जी ॻाल्हि बि ॿुधंदा कयो। उन सां थियल नाइंसाफ़ीअ जो बि नोटिस वठो। इन करे ई त तव्हांखे इज़त सां ऑफिस में विहारियो आहे। तव्हां मुंहिंजी शख़्सी ज़मानत ते घर वञी सघो था। एनसी थींदी, पर तव्हांजे जावेद ऐं अलू वलूअ जे ख़िलाफ़। डॉक्टर दादन ते ज़फ़र हमलो कयो आहे। दादन ते हमलो? हा अस्पताल आहे। मां थाणे ते इतला ॾियण आयो आहियां। माय गॉड। डॉक्टर बचन जो आसरो घटि आहे। सूबेदार खे लेटर लाइ चओ। इम्तियाज़ साहब प्लीज़ फोर्स मोकिलियो ऐं हा अस्पताल जे लाइ लेटर बि ॾियो। प्लीज़ प्लीज़ इम्तियाज़ साहब। मां काबिल हलता रहो। नफरी क्या करे ज़फ़र जी तलाश कयो। जी सर। साहब कने अंत पापेस दाम करो ई गिरफ्तार करो दाइनो काली वापस भरो। चुप हल ॿार हुन खे चवे मां कुझु न कंदुसि ऐं ख़ाली वॾा ॾुआरी पकड़िया अथसि। साहब ने खबर कना जोशन। हलो हलो तूं खाली तैयार थी हल। जी 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 साहब ने खबर। हाँ शहबाज खान हुक्म कयो, दादन खे गिरफ्तार किया। हमलो भी दादन ते ऐं गिरफ्तार भी दादन खे किया। केरु चयो त ज़फ़र ते हमलो थियो आहे? अच्छा तव्हां था चओ? मां ॾिसां थो, सूरत हाल खे ॾिसी जाइज़ो वठी फ़ैसिलो कयां थो। ओके अल्लाह हाफ़िज़। रोज थो भेरे कारो सिज मज़र जी चाची। सोट्रा तेजी खबर देने मज़र गालाए छोड़ दो ॿुधाए न छा थियो आहे? चाची लफ़्ज़नि जो साथ ज़बान नथी ॾे। सोट्रा ता जवाल देने गालाए छो न थो छा थियो आहे तोखे? सोट ॻाल्हाईंदे सूर जी सट थी उभरे। ॿुधाए न मज़र ॿुधाए।
ॿुधाए मूंखे चाची दादन जे बचण जो असरो घटि आहे। चाची चाची अम्मा जीजी होती अम्मा तोड़ बाजार है अम्मा जीजी क्यों खोल दिसा तो आयो अम्मा होती ओए दिसा तो बिटवा अम्मा कुछ संभाल पाण खे नदे करे तो तोखे ॿुधायां कोन पियो। चाची सोट्र वञ डॉक्टर सतार की ॾिस सोट्र डॉक्टर सता सोट्र दादन वटि आहे। मां जावेद खे ॾिसां थो। अम्मा कवर के न लोड़ एक पासे तो दादन में बे पासे तू कवल के त कुखी में बंदूक लगी हुई। अम्मा उती है क्यों गोल अम्मा उती अम्मा क्यों गोले अची है सोराब छो मां काॾे वञा? यानी भागे धनु जो चयो त थाने में बदरायास गिरफ्तार करायास। ने भागे जे जटन ते एतबार थी करी तू शफन जी कर इहो मिलियो न त मारे विछंदो सांस। धमाल त मुंह कढी थमास वे पुट वे बिस्मिल्लाह के वे पुट वे। हाँ चाची ही छा खयो दई कच्छन में? डॉक्टर चयो जेस ताणी गोडन में सूर होंदो तेस ताणी हिनन जे सारे हलबो चाची। खैर आ शफन है डॉक्टर चयो त थोरो वक्त बेसाकिन ते हलबो हडन जो मसलो आ न। जेतरो वक्त हलियो मजबूरी आ चाचा। बस अरमान अंदर के खाईंदो रहंदो। अरमान चाची जेसी ताई बेसाखी हुंदियूं न तेसी ताई दादन में मज़हर गोर घुमंदा। जीअं ई गोडन साथ ॾियण शुरू कयो दादन मज़हर पाणे ई चवंदा त छपन छेर आ छेर। दादन अस्पताल में आ। अस्पताल में? हाँ असां फारिग थी अचूं पिया त पतो पियो। मुखे न ॿुधाई चाचा। जरूरी न समझो ऐं न वरी कावड़ में जा माए हुयसि हू असांखे पंहिंजो करनी नथा त पोइ दिलि कीअं चवंदी। शफन खे अधु बणाए छॾियो अथनि। अधु न आहियां चाचा सॼो आहियां सॼो। बेसाखी लहंदी पोइ सॼो रहंदे न शफन। अला अला जो हबीब कंदो त सॼो थींदे ऐं दुश्मन जी दिल ते दाग हूंदे। आमीन चाची बस दुआ कर त सहेलिंगी थी मज़हर के मौत ॾियां। चयूं पे त दादन जी हालत ख़राब आहे सख़्त हमलो थियो अथसि खतरो अथसि। इहो वरी ज़िक्र छो कई न कर दादन जो ज़िक्र। दादन त दादन पर मज़हर बि मतो आ। कवल वरी उन खां वधीक उतर वठण शुरू कयो आ। वई हुई छा उॾाई? हा खेस ॿुधाइण वई मान त शफन ते हमलो सोलो न आहे। इहो वहमार अलग त कमल अलग वठंदी साव। मुंहिंजो चवण चिबड़ी पई उडरी ठुंगा पहणे कबरी। मु ॿुधाए मास त धाणो धणकी आ धणकी न आहे।
नवीं दी कर अॻिते मां वञा थो, निमाज़ जो टाइम थियो आहे। तूं आराम कर शफ़न। जी चाचा। साए सां दवा वठिजांइ, मतां ग़फ़लत करी। तू निमाज़ पढ़ी आ, मां थी दवा खारायांस, तू हल्को न कर। डॉक्टर जी छा था चवनि डॉक्टर? डॉक्टर सतारा चुप छो आहीं? ॿुधाए यार। बस दुआ कयो त अल्लाह रहम करे। खतरो अथसि। तकलीफ़ छाजी अथसि डॉक्टर? तकलीफ़ जी तव्हांखे ख़बर आहे त फायर थियल अथसि। खालदो जो मतिलब हो फायरन सबबु तकलीफ़ कहिड़ी अथसि जो अञा होश में न आयो आहे? छिरियो दिल जे नस में लॻल आहे। खेसि हैदराबाद या लाड़काणो ॾियणो पवंदो। देर छाजी आहे पोइ? इन खां अॻु जो तकलीफ़ वधी वञेसि, खणाए हलजेसि डॉक्टर। आथ त ॾियनि था, मां बि डॉक्टर आहियां, ॼाणा थो हल्की ऑपरेशन जी ज़रूरत आहे। जे कामयाब वियो त ॿिए हंधि हलण जी ज़रूरत न पवंदी। डॉक्टर ईअं न थिए जो एन वक़्तु चवनि ऐं ॻाल्हि चढ़ी वञे ऐं नुक़सान थी पवे। दुआ कर दिलबर, ईअं न चओ यार। मुंहिंजी तकलीफ़ न वधाए यार। मूंखे ॻणती न हूंदी। ॻाल्हि सभिनी लाइ ॻणती जी आहे डॉक्टर। दादन तुंहिंजो रिश्तेदार पर असांजो जिगरी यार आहे। असांजे अखियुनि जे अॻियां ऊंदहि आहे। यार धणी वॾो आहे, दिल लाइण जी का ज़रूरत कोन्हे। आहे दिलि लाइण जहिड़ी ॻाल्हि डॉक्टर। तूं ॾिस डॉक्टरनि सां ॻाल्हाए। ॾिसां थो, डॉक्टर सां चङी तरह सां ॻाल्हायां थो। हामिद तव्हां बि हलो। थी सघे थो डॉक्टर असां खां ॻाल्हि लिकाईंदो हुजे ऐं दादन खे वधीक ख़तरो हुजे। ठीकु आहे, ॾिसूं था। हाँ हाँ ही छा आहे? डॉक्टर मां वॉशरूम में वयुसि, मूं वटि आयसि त ही लका हुयो। या तुंहिंजी नियत में खलल आहे दिलबर? तुंहिंजे हूंदे केरु आयो? असांखे मोकिलियईं इन करे शायदि। डॉक्टर जल्दी कर, वक़्तु न आहे हिन ॻाल्हियुनि जो। दोस्ती जे नाले ते दुश्मनी? काबिल रगत ज़ोर नथो रखो। सोराब ते फरियाद कयां कन धाणो ते नभा मासा ते धाणो ते फरियाद कयां नभा हेफा फ़कीर पुतों जे हाल ते मां जिन्नो आयो जिन्न परॾेही पीर जो जिन्न
जिन परडे ही पीर जो हा परडे ही पीर जो जिन आया संत सुकाए साणो कंदो साए छॾ यार जिन धनु फ़कीर अॻ में ई धाणो जो धकियल ज़ख़्मीअ खे थोरे वठिबो आहे मां वठंदो ई ज़ख़्मियुनि खे आहियां तूड़े परडे ही इमदाद सभु हड़प करे थुलो थी वियो आई छॾ यार जिन हीअ मश्करी इहो छा थो करी मां परडे में रहियो आहियां कंहिं ॾिनी बा इमदाद उहे ॿिया हूंदई यार जिन छॾ हिकत कईंदियूं अचनि ही गुर्द थई जिन जो आस्ते आस्ते पेट मां निकिरंदी गुर्द जिन किथां जो आई जो गुर्द तो हणी जापान जो हाँ जापान हाँ जापान जो जे जावा जो आई न त सफ़ा नंढड़ो हूंदे कोडू असांजे तरह जे टिंटूअ जेतिरो माणे चीन ऐं हिंदुस्तान वारो कारो जादू थो पढ़ाए पोइ बंगाल वारो पढ़ंदो साए देव थी लॻंदो साए हा अगेड़ा मो छगेड़ा मो पगेड़ा मो पा हिन नंढड़े जिन जो ज़ोर घटा अगेड़ा मो छगेड़ा मो पगेड़ा मो पा हिन जिन जो बुत सुका अगेड़ा मो छगेड़ा मो पगेड़ा मो पा हिन नंढे जिन जो तूं दम सुका मुंहिंजी हिन जिन मां जान छॾा छू 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 खामोश थी वई न अरे काॾे वई हिन फ़कीर सां न पिटाए पुछी छो नथो फ़कीर ॾके जा ॾकण बंदि करे नथो पुछी धूड़ वञी पाए शहबाज खान साहब जो हुकुम आहे मां ॻोठ ते कड़े चाढ़ण बजाए सिधो तव्हां वटि हलियो आयुसि ऐं नफ़री ॿाहिरि बीठल आहे शहबाज खान जे ॻोठ ते कड़ो चाढ़े ॿी बिरादरी जो मन वधाइण था चाहियो सरदार हीत बिरादरी नाफ हीत अरे कानून ना जंग नुमा बंदक करे ना मुजरिम नुमा बंदक आरे इज्जत जिल्लत ना बहाना कपबो छा थो चवे गोर अलाए छा थो चवे सरकार बि हेड़ा हेड़ा नमूना भर्ती कया आहिनि सरकार वटि पैसो आहे घणो जो हेड़ा हेड़ा भर्ती करे थी ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे गोर ने खबर कना जोशना तूं ख़ामोश रहो जबल सरदार असुल हमिलो तव्हांजे माण्हुनि कयो जबल बि इहो ई पियो चयो डीएसपी साहब सख़्त नोटिस वरितो आहे दादन ते हमले करण जो ऐं तव्हांखे माण्हू पेश करणो पवंदो कहिड़ो माण्हू ज़फ़र ऐं ॿिया हुननि साफ़ साफ़ ॿुधायो आहे सरदार छा ॿुधायो आहे त हुन आकारींदे जवाद खान जे अगवा जे पलांद में हमलो कयो आहे त पोइ दादन ते बि एफआईआर कटियो न जवाद खान जो अगवा मामूली ॻाल्हि था सम्झो सरदार थाणे जे रिकॉर्ड में सोडल खिलाफ़ बयान मौजूद आहे तव्हांजो सोडल खिलाफ़ ऐसे जो फरमान हली त नामालूम माण्हुनि जी ॻाल्हि कई बयान बि ॾेखारियो उहो बयान काॾे वियो सरदार इहो जवाद खान जो बयान आहे उन जो पतो न आहे रिकॉर्ड में सोडल खिलाफ़ बि बयान आहे शहबाज खान त एनसी बि आहे ऐं हुन जी एंट्री मूं न कई आहे उन ई वक़्तु शक हुयो बराबर सोडल खिलाफ़ बयान हूंदो पर हाणे त दादन खिलाफ़ पूरी पक्का मूं वटि शाहिद आहिनि दादन खिलाफ़ जे एफआईआर न थी न त पोइ ज़फ़र खिलाफ़ बि कदम न खणिजो वञी चओ साहब खे मां त चवंदुसि तव्हां पाण अची मसइलो हल कयो ॿी सूरत में मां मयारी न रहंदुसि तव्हां ते कड़ी मयार सूबेदार साहब गोर हमोन पाप बो दानना साहब से ने खबर कना जोशना हलो जबल हरबो साहब और जी बाबा साईं
जुड़ियल के पक्को करे दादन खिलाफ अगवा जी FIR कटराया हूं तो जफर जी गिरफ्तारी जो जोर पे टुटे आई दादन भी लाकअप घुमे। सरदार पेश कयो जफर के ओ छडाए वठजोस। दादन जेल जा लाकब माना जिंदा। सरदार मां चवां थो त जिंदा रहण न घुर्जे। सोचा तो मूं चयो न मां देखी छा त झेड़नि ऐं तकरारनि जा मुंहं बरडा करे पर ॿुधई कान। मूं चयो त सभु कोई मूंखे ई घटि वधि पहुचाई। हाणे आयूं न ॿुढे तरह परेशानी जी बाहि में। हींअर दुआ कर धीअ त संदसि सिर सलामत ऐं ज़िंदगी सालिम हुजे। अलाए कीअं ऐं कहिड़े हाल में आहे। अम्मा सोट मज़हर बि त यको न आयो आहे न। मूं त हयाती सूरनि में गारी आहे। जॾहिं खां सांभर थी आहे दुखनि पंहिंजो करे छॾियो आहे। धीअ तूं भेण थी करे बि एतिरो परेशान आई। मां त माउ आहियां। मूंखां पुछ न मुंहिंजी दिलि तां छा गुज़री रहियो आहे सो त तूं सम्झी सघें थी न। अहिड़नि ॾींहंनि ऐं ॾचनि ॾिसण खां त देसां तेज़ थी वियसि मां। पाण बि आज़ार में असीं बि आज़ार में। बस दुआ कर कंवल त रब्बुल आलमीन खेसि ख़तरे ऐं नुक़सान खां बचाए। मज़हर दादन कीअं आहे? ठीक थियण ते हुयो पर पर छा सोट रे? पर सोट वरी अस्पताल में को दुश्मनी करे वियो आहे। अस्पताल में वरी दुश्मनी? हाँ सोट कीअं? रत चढ़ियल हो सोट दादन खे। को लिक में रत वारी थैली जी नलकी कपे वियो आहे। रत चढ़ण बजाए सोट जे जिस्म मां रत निकिरी वियो आहे ऐं हू बेहाल थी वियो आहे। बेहाल थी वियो आहे? को ख़तरो त कोन अथसि? खतरो अथसि चाची पर रब केॾो रहीम आहे। उन मां आसरो न लाए। डॉक्टर सतार लाड़काणे खणी वियो अथसि। माना घणो खतरो अथसि सोट? सोट न कर दिलि नंढी। मां बि गॾु पियो वञांसि पर डॉक्टर सतार चयो तूं पोइ ते घर जी कर। मां गॾु आहियां। हमले करण वारनि खे सबक सेखारींदुसि। दादन पुट मां यार तूं भलो माण्हू आहे छो सोड़ो पइजी वियो आहे? थोरो सोच इम्तियाज़ साहब। बराम खान मां सोड़ो कीअं पयुसि? डॉक्टर ते FIR नथो कटी। वेतर मोजा माण्हू 107 में चालान करण ते लही आयो आई। मूं चङी तरह जांच कई आहे सरदार। कहिड़ी? अलूए वलू डॉक्टर जी क्लिनिक ते विया आहिनि। ख़ासि पैसनि जी घुर कई अथऊं ऐं संदसि कंपाउंडर जावेद खे अगवा कयो अथऊं। मां रिआयत कंदे वरी बि ॿिन्ही खे बाउंड थो कयां ऐं तव्हां ग़लति सम्झणु शुरू कयो आहे। तूं डॉक्टर जी ॿोली न ॻाल्हाए। धुर थियण खां हक़ीक़त ते सोचे। इहा हक़ीक़त न आहे जेका मूं चयमि। SHO फरमान अली तव्हांजे चवण ते उन्हनि माण्हुनि खे ॿधो ऐं तव्हांजे चवण ते उन्हनि माण्हुनि खे छॾियो। इन ॻाल्हि जो हाणे के मामले सां छा तालुक आहे? इन हवाले सां त उहे गिल्टी आहिनि ऐं डॉक्टर खे तंग कंदा रहिया आहिनि। मूं सॼी हिस्ट्री मालूम कई आहे सरदार साहब। तव्हां महिरबानी करे दामान ई रोब बजाए संदन कब्ज़े मां छोकिरो जावेद छॾाए ॾियो। डॉक्टर ते कख बि साबित थियो त मां छप्पर किराईंदोसांसि। मूंखे सम्झ में नथो अचे डॉक्टर तो ते अलाए कहिड़ो जादू करे वियो आहे जो धुर थी बीह रहियो आहीं। केरु थो चए त डॉक्टर शरीफ़ ऐं इंसान दोस्त आहे? पुलिस जो माण्हू सरदारनि सां सचो हूंदो आहे न त रही बि न सघंदो आहे। न रहियुसि त ॿिए हंधि पहुची थी कोन वेंदुसि। साॻियो महकमो ऐं साॻियो मनसब हूंदो। न मां लालची न आहियां। तव्हां हरू भरू था मूंखे चूचड़ी ॾियो। मां फसाद जे जड़ बगन खे लाकअप करे सघां थो। तव्हां वधीक DSP सां ॻाल्हायो। ओके
ॾिसी थो वठां हिन मामले खे न सरकार एसएचओ इम्तियाज़ खे ओचितो छा थी वियो आहे? असुल अहिड़ो आहे सरकार शहबाज़ खान जी वधीक ॿुधंदो आहे असां ना फरमान अली वधीक वणंदो आहे हुनजो बिलो करणो पवंदो चओ एसपी साहब खे न त पोइ बगन जी सट बघियड़ जो झट चवां थो एसपी साहब खे हुन न ॿुधो त पोइ मथे ॻाल्हाइणो पवंदो